ओम शांति। अॼु जो महावाक्य 16/6/2024। अॼु व्यक्त बाबा रिवाइस को स्ट्रेट रे 2000 शुभ भाव प्रेम भाव खे मर्ज करे क्रोध मां शत्रु ते विजयी ठहो। अॼु बाप दादा पंहिंजे जन्म जे साथियुनि खे साथ साथ सेवा जे साथियुनि खे ॾिसी हर्षित था थियनि। अॼु तव्हां सभिनि खे बि बाप दादा जे अलौकिक जन्म साथ जे जन्म साथियुनि जे जन्म दिवस जी ख़ुशी आहे। अॼु तव्हां सभिनि खे बि बाप दादा जे अलौकिक जन्म साथ में जन्म साथियुनि जे जन्म जो दिवस जी ख़ुशी आहे न। छो अहिड़ो न्यारो अति प्यारो अलौकिक जन्म कंहिंजो बि थी न सघंदो आहे। ईअं कॾहिं बि न ॿुधियो हूंदो कि बाप जो जन्म ॾींहुं बि उहो ई आहे ऐं ॿारनि जो बि जन्म ॾींहुं उहो ई आहे। ये न्यारो प्यारो अलौकिक हीरे तुल्य जन्म अॼु तव्हां सभु मल्हायो था। साथ साथ सभिनि खे बि इहो न्यारो प्यारोपन स्मृति में आहे कि अलौकिक जन्म अहिड़ो विचित्र आहे जो स्वयं भॻवानु बाप ॿारनि जो मल्हाईंदा आहिनि। परमात्मा ॿारनि जो श्रेष्ठ आत्माउनि जो जनम दिवस मल्हाईंदी आहे। दुनिया जे चइण मात्र कई माण्हू चईंदा आहिनि कि असांखे पैदा करण वारो भॻवानु आहे, परमात्मा आहे, परंतु न ॼाणंदा आहिनि, न उन स्मृति में हलंदा आहिनि। तव्हां सभी अनुभव सां चईंदा आहियो कि परमात्मा वंशी आहियूं, ब्रह्मा वंशी आहियूं। परमात्मा असांजो जनम दिवस मल्हाईंदो आहे। असां परमात्मा जो जन्म दिवस मल्हाईंदा आहियूं। अॼु सभु तरफ़ सां हिते पहुचिया आहिनि कंहिं लाइ मुबारक ॾियण लाइ, मुबारक वठण लाइ। त बाप दादा विशेष पंहिंजे जन्म साथियुनि खे मुबारक ॾियनि था। सेवा जे साथियुनि खे बि मुबारक ॾियनि था। मुबारक सां गॾु गॾु परम प्रेम जा मोती हीरे जवाहरात द्वारा वर्षा करनि था। प्रेम जा मोती ॾिठा आहिनि न, प्रेम जा मोतियुनि खे ॼाणंदा आहियो न। फूलनि जी वर्षा, सोने जी वर्षा त सभु कंदा आहिनि, लेकिन बाप दादा तव्हां सभिनि ते प्रेम जी वर्षा, अलौकिक स्नेह जे मोतियुनि जी वर्षा कंदा आहिनि। हिकु गुण न पदम गुणा, पदम 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 गुणा दिलि सां मुबारक ॾींदा आहिनि। तव्हां सभु बि दिलि सां मुबारक ॾींदा आहियो, उहा बि बाप दादा वटि पहुचंदी आहे। त अॼु मल्हाइण जो मुबारक जो ॾींहुं आहे। मल्हाइण जे समय छा कंदा आहियो? बैंड बाजा वॼाईंदा आहियो। त बाप दादा सभी ॿारनि जे मन जी ख़ुशी जा बैंड बाजा चओ, बाजा गाजा चओ ॿुधनि था। वक़्तु माण्हू पुकारंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿार बाप जे प्यार में समाए वेंदा आहियो। समाए वञणु ईंदो आहे न, इहे समाए वञणु ई समान ठाहींदो। बाप जे प्यार में समाए वञणु ई समान ठहिणो आहे। त प्यार में वैसे ई जो प्यार वारो चईंदो आहे उहो कबो आहे न। त बाप जे प्यार में समाए वञणु अर्थात बाप समान थियणु। बाप दादा ॿारनि खे पाण खां अलॻि न करे सघंदा आहिनि। ॿार बि अलॻि थियणु न चाहींदा आहिनि, लेकिन कॾहिं कॾहिं माया जे खेल खेल में थोरो सो किनारो करे वठंदा आहिनि। बाप दादा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जो सहारो आहियां, लेकिन ॿार नटखट थी वेंदा आहिनि। माया नटखट ठाहे ॾींदी आहे न, माया ठाहे ॾींदी आहे। त सहारे सां किनारो करे वठंदा आहिनि। पोइ बि बाप दादा सहारो ठही समीप वठी ईंदा आहिनि। बाप दादा सभी ॿारनि खां पुछंदा आहिनि कि हर हिक खे जीवन में छा चाहींदा आहिनि, हर हिक खे जीवन में छा चाहंदा आहिनि। फॉरनर्स ॿ ॻाल्हियुनि खे ॾाढा पसंदि कंदा आहिनि। डबल फॉरनर्स जे परफेक्ट ॿ शब्द आहिनि, कहिड़ा? कंपेनियन ऐं कंपनी। इहे ॿ पसंदि आहिनि। अगरि पसंदि आहिनि त हथ उठायो। भारतवासियुनि खे त पसंदि आहे। कंपेनियन बि ज़रूरी आहे, कंपनी बि ज़रूरी आहे। कंपनी बिना बि रही न सघंदा आहियूं, कंपेनियन बिना बि रही न सघंदा आहियूं। त तव्हां सभिनि खे छा मिलियो आहे? कंपेनियन मिलियो आहे? चओ हा जी या ना जी। त सभिनि चयो हा। कंपनी बि मिली आहे? हा। अहिड़ी कंपनी ऐं अहिड़ो कंपेनियन साॼी कल्प में मिलियो हुयो, कल्प पहिरियों मिलियो हुयो। अहिड़ो कंपेनियन जो कॾहिं बि किनारो न कंदो आहे
केतिरो बि नटखट थी वञो लेकिन उहो पोइ बि सहारो ई ठही वेंदो आहे। अहिड़ो असांजो कंपेनियन आहे। ऐं जो असांजी दिलि जी प्राप्ति आहे उहो सर्व प्राप्तियूं पूर्ण कंदो आहे। बाबा जो असांजी दिलि जी प्राप्तियूं आहिनि उहो सर्व प्राप्तियूं पूर्ण कंदो आहे। कोई अप्राप्ति आहे सभिनि जे दिलि चईंदी आहे या मर्यादा पूर्वक हा चईंदा आहियो। ॻाईंदा आहियो जो पाइणो हुयो उहो पाए वरितो हाणे पाइण जो कुझु आहे न या थोरी थोरी आशायूं रहिजी वियूं आहिनि। सभु आशायूं पूरी थी वियूं आहिनि या रहिजी वई आहे। बाबा चवंदा सभु आशायूं पूरी थी वियूं आहिनि। चेक करो सभु आशायूं पूरी थी वियूं आहिनि त या रहिजी वियूं आहिनि। बाप दादा चईंदा आहिनि रहिजी वियूं आहिनि। बाप खे प्रत्यक्ष करण जी आश रही वई आहे। इहे त बाप जी आशा की सभी ॿारनि खे मालूम पइजी वञे। बाप आयो कोई रहिजी वञे त इहे बाप दादा जी विशेष आशा की सभिनि खे कम से कम मालूम त पइजी वञे की असांजो सदा जो बाप आयो आहे। लेकिन ॿारनि जी हददी ॿियूं आशायूं पूरी थी वियूं आहिनि। प्रेम जी आशायूं हर हिकु चाहींदो आहे स्टेज जी आशाऊं। इहा आशा आहे हाणे त बाबा स्वयं सभिनि वटि ईंदा आहिनि त कंहिं चयो बाबा ख़ुदि ई अची वेंदा आहिनि। इहे बि आश पूरी थी वई न। संतुष्ट आत्मा आयो मुबारक हुजे। ईश्वर जी सभी ॿार समझदार आहिनि। सम्झंदा आहिनि की जहिड़ो समय ओहिड़ो स्वरूप ठहिणो ई आहे। हिन करे बाप दादा भी ड्रामा जे बंधन में त आए ई सही त सभी ॿार हर समय अनुसार संतुष्ट आहिनि ऐं सदा संतुष्ट मणी ठही चमकदा रहंदा आहिनि। छो तव्हां स्वयं ई चईंदा आहियो पाइणो हुयो सो पाए वरितो। इहे ब्रह्मा बाप जे आदि अनुभव जा बोल आहिनि त जो ब्रह्मा बाप जा बोल उहे ई तव्हां सर्व ब्रह्मणनि जा बोल त बाप दादा सभी ॿारनि खे इहे ई रिवाइज़ कराईंदा आहिनि की सदा बाप जी कंपनी में रहो। बाप दादा सभी ॿारनि खे इहे ई रिवाइज़ कराईंदा आहिनि की सदा बाप जी कंपनी में रहो। सदा बाप जी कंपनी में रहो। बाप सर्व संबंधनि जो अनुभव करायो अथई न। चईंदा बि आहिनि बाप ई सर्व संबंधी आहे असांजो। बाबा असांजो बाप बि आहे टीचर बि आहे सतगुरु बि आहे साजन बि आहे फ्रेंड बि आहे डॉक्टर बि आहे। जॾहिं सर्व संबंध आहिनि त जहिड़ो समय ओहिड़ो संबंध के कार्य में छो न लॻाईंदा आहियो। ऐं इहे ई सर्व संबंध जो समय प्रति समय अनुभव कंदा रहो त कंपेनियन बि थियो है न। बाप जी सदा कंपनी में रहो ऐं सर्व संबंधनि समय प्रति समय अनुभव करो त कंपेनियन बि थियो कंपनी बि थी वेंदी। ॿियो कोई साथी जी तरफ़ मन ऐं बुद्धि वञी न सघंदो। ॿियो कोई साथी जी तरफ़ मन ऐं बुद्धि वञी न सघंदो आहे। बाप दादा ऑफर कंदा आहिनि जॾहिं सर्व संबंध ऑफर कंदा आहिनि त सर्व संबंधनि सां सुख वठो न। संबंधनि खे कार्य में लॻायो। बाप दादा जॾहिं ॾिसंदा आहिनि कोई ॿार कोई समय पंहिंजे खे अकेलो या थोरो सो नीरस अनुभव कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि जॾहिं बाबा ॾिसंदा आहिनि त बाप दादा खे रहम ईंदो आहे कि अहिड़ी श्रेष्ठ कंपनी हूंदी हुई कंपनी के कार्य में छो न लॻाईंदा आहिनि। पोइ छा चईंदा आहिनि वाए वाए शो बाप दादा छा वाए न। बाप दादा चए थी न वाए न चओ। इहे जॾहिं इहे शब्द ईंदो आहे व्यर्थ नेगेटिव ईंदो आहे ऐं पॉज़िटिव आहे फ्लाई। व्यर्थ वाए नेगेटिव वर्ड आहे फ्लाई पॉज़िटिव वर्ड आहे त वाए कॾहिं न करिणो आहे फ्लाई यादि रखो। इहो छो थियो ईअं कीअं थियो न जेको थियो चलो ठीकु आहे बाबा जी यादि में सभु पार करे फ्लाई थी वञो।
बाप खे साथी ठाहियो फ्लाए करो त ॿेड़ो ॾाढो मज़ो ईंदो। उहो कंपनी आहे ऐं कंपेनियन ॿई रूप सां सॼो ॾींहुं कार्य में लॻायो। उहो कंपनी ऐं कंपेनियन इन ॿिन्हिनि रूप सां बाप दादा खे सदा पाण सां गॾु रखो। इहे ॿ शब्द सदा जीवन में कार्य में लायो। अहिड़ो कंपेनियन पोइ मिलंदो? बाबा पुछनि था। बाप दादा एतिरे ताईं चईंदा आहिनि कि अगरि तव्हां दिमाग़ सां या शरीर सां ॿई प्रकार सां थके बि वेंदा आहियो त कंपेनियन तव्हांजी ॿिन्हिनि प्रकार सां मालिश बि कंदा आहिनि। मालिश करण लाइ बि तयारु आहिनि, मनोरंजन कराइण लाइ बि तयारु आहिनि। पोइ हद जे मनोरंजन जी आवश्यकता ई न पवंदी। अहिड़ो यूज़ करणु ईंदो आहे या सम्झंदा आहियो उहो त वॾे ते वॾो बाबा आहे, टीचर आहे, सतगुरु आहे, लेकिन सर्व संबंध आहिनि। सम्झो डबल विदेशन। अच्छा सभी बर्थडे मनाइण आया आहियो न? सभी बर्थडे मनाइण आया आहियो न? मनाइणो आहे न। अच्छा जॾहिं बर्थडे मनाईंदा आहियो त जंहिंजो बर्थडे मनाईंदा आहियो उनखे गिफ्ट बि ॾींदा आहियो या न ॾींदा आहियो? ॾींदा आहियो न। त अॼु तव्हां सभु बाप जो बर्थडे मनाइण आयो आहे। नाम ई आहे शिवरात्रि। त बाप जो ख़ासि मनाइण आया आहियो न। त बर्थडे जी अॼु जी गिफ्ट छा आहे? या सिर्फ़ु मोमबती जलाईंदव, केक कटंदव, ईअं ई मनाईंदव? अॼु छा गिफ्ट ॾिनी? छा कल्ह ॾींदव या कल्ह ॾींदव? बाबा चवनि था अॼु गिफ्ट ॾींदव या कल्ह ॾींदव। चाहे नंढी ॾियो चाहे मोटी ॾियो, लेकिन गिफ्ट त ॾींदव न। त छा ॾींदव? सोचनि था अॼु ॾियण या ॾियण जे लाइ तयारु आहे त बाप दादा चईंदा उहो ॾींदव या तव्हां पंहिंजी इच्छा सां ॾींदव? अगरि बाबा चए उहो गिफ्ट ॾींदव या तव्हां पंहिंजी इच्छा सां ॾींदव? छा कंदव? जो बाप दादा चए उहो ॾींदासीं या पंहिंजी इच्छा सां ॾींदव? जो बाप दादा त सभिनि चयो जो बाप दादा चईंदा उहो ॾींदासीं। ॾिसणो आहे, थोरी हिमत रखणी पवंदी। हिमत आहे न? मधुबन वारनि खे हिमत आहे, डबल फॉरनर्स खे हिमत आहे। हथ त ॾाढो सुठो ठाहींदा आहे। अच्छा शक्तियुनि में पांडवनि में हिमत आहे, भारतवासियुनि में हिमत आहे। ॾाढो सुठो। इहे ई बाप दादा खे मुबारक मिली हुई। अच्छा ॿुधायूं, इहे त न चईंदव कि इहे त सोचणो पवंदो, गा त न कंदव न? हिकु ॻाल्हि बाप दादा मेजॉरिटी में ॾिठी अथई, मिनॉरिटी में न, मेजॉरिटी में। छा ॾिठी अथई? जॾहिं कोई सर्कमस्टेंसिस साम्हूं ईंदो आहे त मेजॉरिटी 1, 2, 3 नंबर में क्रोध जो अंश न चाहींदे हुए बि इमर्ज थी वेंदो। न चाहींदे हुए बि इमर्ज थी वेंदो। कोई बि महान क्रोध जो रूप अची वेंदो आहे, कोई में जोश जो रूप, कोई में चिड़चिड़ोपन जो रूप। चिड़चिड़ोपन सम्झंदा आहियो न? उहो बि क्रोध जो अंश आहे, हल्को। 3 नंबर आहे त उहो हल्को आहे। पहिरियों जोर सां, ॿियो उनखां थोरो कम। पोइ भाषा त अॼुकल्ह सभिनि जी रॉयल थी वई आहे। त रॉयल रूप में छा चईंदा आहिनि? ॻाल्हि ई अहिड़ी हुई, जोश त ईंदो न। त अॼु बाप दादा सभिनि सां इहे ई गिफ्ट वठणु चाहींदा आहिनि कि क्रोध खे छॾो, लेकिन क्रोध जो अंश मात्र बि न रहे। क्रोध त छॾो, लेकिन क्रोध जो अंश मात्र बि न रहे। पूरी विश्व मां क्रोध, सभु विकार बुराइनि जे भूतनि खे विदाई ॾेई छॾियो। छो बाबा चईंदा आहिनि क्रोध में अची करे त बाप दादा सभिनि सां गिफ्ट वठणु चाहींदा आहिनि कि क्रोध त छॾो, लेकिन क्रोध जो अंश मात्र बि न रहे। छो जी क्रोध में अची करे डिससर्विस कंदा आहिनि। छो जी क्रोध ईंदो आहे 2 जे विच में, अकेलो न ईंदो आहे, 2 जे विच में ईंदो आहे त ॾेखारे में ॾींदो आहे। चाहे मनसा में बि कहिड़े प्रकार घृणा भाव जो अंश बि हूंदो आहे त मन में बि हुन आत्मा जे प्रति जोश ज़रूरु ईंदो आहे। त कंहिंजे प्रति बि कोई बि घृणा भाव न अचणी खपे। छो जी
कॾहिं घृणा भाव पोइ उहो जोश जो रूप वठी वेंदो आहे, त कॾहिं उहो पोइ क्रोध में न अची वञे वॾे रूप में। त बाप दादा खे इहे डिससर्विस जो कारण सुठो न लॻंदो आहे त क्रोध जो भाव अंश मात्र बि उत्पन्न न थिए। त पहिरियों क्रोध, पोइ जोश, पोइ चिड़चिड़ोपन। त जोश कॾहिं वॾो रूप वठी वठे त पतो न पवंदो न, इन करे अंश जो बाबा चवंदा आहिनि वंश सहित समाप्त करो, अंश मात्र बि न रहे। त बाबा चवंदा आहिनि त क्रोध जो भाव अंश मात्र बि उत्पन्न न थिए। जीअं ब्रह्मचार्य जे मथां अटेंशन ॾींदा आहियूं, ईअं ई काम मां शत्रु, क्रोध मां शत्रु ॻायल आहे। शुभ भाव, प्रेम भाव उहो इमर्ज न थींदो। जॾहिं असां में हूंदो आहे न त शुभ भाव, प्रेम भाव इमर्ज न थींदो आहे। पोइ मूड ऑफ करे ॾींदा आहिनि, हुन आत्मा सां किनारो करे ॾींदा आहिनि, साम्हूं न ईंदा आहिनि, ॻाल्हि न कंदा आहिनि, उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ठुकराईंदा आहिनि, हुननि खे अॻियां न वधण ॾींदा आहिनि। त ईअं पोइ उन्हनि में इहे सभु ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। अगरि उन्हनि सां उन्हनि जे प्रति थोरो बि घृणा भाव, नफ़रत भाव या कोई सुठी ॻाल्हि त शुभ भाव, प्रेम भाव त इमर्ज न थींदो। मूड बि ऑफ करे छॾींदा, पोइ उन्हनि जे साम्हूं बि न ईंदा, ॻाल्हि बि न कंदा, ॻाल्हि खे ठुकराईंदा, उन्हनि खे अॻियां बि वधण न ॾींदा। इहे सभु मालूम ॿाहिरां वारनि खे बि पवंदो आहे। पोइ भले चई ॾींदा आहिनि अॼु हिन जी तबियत ठीकु न आहे, बाक़ी कुझु न आहे, त छा जनम ॾींहुं ॾींहुं गिफ्ट ॾेई सघंदा आहियो? जो सम्झंदा आहिनि कोशिशि कंदासीं उहो सभु हथ उठायो। सौगात ॾियण लाइ सोचंदो, कोशिशि कंदो, उहा हथ उठायो। त सची दिलि ते बि साहिबु राज़ी ईंदो आहे। अगरि कंहिं सोचियो कि मां कोशिशि कंदमि, उन्हनि हथ उठायो, त बाप दादा चवंदा अहिड़े सचे दिलि वारनि ते बि बाबा राज़ी रहंदा आहिनि। कई भाउ भेण बीठा हुया, धीरे धीरे उठनि था। सच ॻाल्हाइण जी मुबारक हुजे। अच्छा, जंहिं चयो कोशिशि कंदासीं, ठीकु आहे, कोशिशि भले करो, लेकिन कोशिशि जे लाइ केतिरो समय? 1 मास खपे, 6 मास खपनि, केतिरो खपे? छॾंदो या छॾण जे लाइ लक्ष्य ई न आहे। जंहिं चयो कोशिशि कंदासीं, उहो वरी खां उठो। जो सम्झंदा आहिनि असां 2-3 मास में कोशिशि करे छॾंदासीं, उहो वेही रहो। जो चवंदा आहिनि, जो सम्झंदा आहिनि 6 मास खपनि, 6 मास पूरा लॻिया त बि घटि करिणो आहे। इन ॻाल्हि खे छॾिणो न आहे, छो जी इहा ॾाढी ज़रूरी आहे। इहा डिससर्विस ॾेखारे में ॾींदी आहे, इहा डिससर्विस ॾेखारे में ॾींदी आहे। मुख सां न चओ, शिकिल ॻाल्हाईंदी आहे। इन करे जेतिरो हिमत रखी उन्हनि सभिनि ते बाप दादा ज्ञान, प्रेम, सुख, शांति जे मोतियुनि जी वर्षा था करनि। ज्ञान, प्रेम, सुख, शांति जे मोतियुनि जी वर्षा था करनि। अच्छा, बाप दादा रिटर्न सौगात में ये ही विशेष सभिनि खे वरदान ॾींदा आहिनि कि जॾहिं बि ग़लती सां बि न चाहींदे हुए बि कॾहिं क्रोध अची बि वञे त सिर्फ़ु दिलि सां चओ, मिठा बाबा शब्द चइणो आहे। त बाप बि एक्स्ट्रा मदद हिम्मत वारनि खे अवश्य मिलंदी आहे। त बाबा चवंदा आहिनि कि अगरि हीअं कयो, अगरि ग़लती सां बि अची वियो, न चाहींदे हुए बि क्रोध अची वियो, त सिर्फ़ु दिलि सां चओ, मिठा बाबा शब्द चइणो आहे। त बाप जी एक्स्ट्रा मदद हिम्मत वारनि खे अवश्य मिलंदी। मिठा बाबा चइणु, सिर्फ़ु बाबा शब्द न, मिठो बाबा चइणो आहे, त मदद मिलंदी, ज़रूरु मिलंदी। छो जो लक्ष्य रखियो आहे, त लक्ष्य सां लक्षण अचिणो ई आहे। मधुबन वारनि हथ उठायो, अच्छा करिणो ई आहे। हां जी, सभिनि चयो हां जी, मुबारक हुजे।
ॾाढो सुठो। अॼु ख़ासि मधुबन वारनि खे टोली ॾींदसि। महिनत ॾाढी कंदा आहिनि, क्रोध लाइ न ॾींदा आहिनि, महिनत जे लाइ ॾींदा आहिनि। सभई सम्झंदा हथ उठायो आहे, इन करे टोली ॾींदा आहिनि। महिनत ॾाढी सुठी कंदा आहिनि, सभिनि खे सेवा सां संतुष्ट कंदा आहिनि। इहे त मधुबन जो एग्ज़ाम्पल आहे, इन करे अॼु मुख मिठो कराईंदासीं। तव्हां सभु इन्हनि जो मुख मिठो ॾिसी मिठो मुख करे वठिजो, ख़ुशी थींदी आहे न। इहे बि हिकु ब्राह्मण परिवार जो कल्चर आहे। बाबा चवंदा इहो बि हिकु ब्राह्मण परिवार जो कल्चर आहे। अॼुकल्ह तव्हां माण्हू कल्चर ऑफ पीस जो प्रोग्राम ठाहींदा आहियो न, त इहे बि फर्स्ट नंबर जो कल्चर आहे। ब्राह्मण कुल जी सभ्यता हिकु ॿ खे अॻियां ॾिसंदे हुए सभु ख़ुशि थियनि। बाप दादा ॾिठो आहे कि दादी सभु जहिड़ी सौगात ॾींदी आहे, हुन में हिकु बोरी जो थेलो हूंदो आहे, हुन में लिखियलु हूंदो आहे कम बोलो, धीरे बोलो, मिठो बोलो। त अॼु बाप दादा इहे सौगात ॾियनि था, बोरी वारो थेलो नथा ॾियनि, वरदान में इहे शब्द ॾियनि था। कहिड़ो शब्द ॾियनि था? घटि ॻाल्हायो, धीरे ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो। हर हिकु ब्राह्मण जे चहिरे चलन सां ब्राह्मण कल्चर प्रत्यक्ष थियणो खपे। त हर हिकु ब्राह्मण जे चहिरे चलन सां ब्राह्मण कल्चर प्रत्यक्ष थियणो खपे। प्रोग्राम त ठाहींदा आहियो, भाषण बि कंदा आहियो, लेकिन पहिरियों स्व में इहा सभ्यता आवश्यक आहे। हर हिकु ब्राह्मण मुस्कुराईंदो हुओ, हर हिक जे संपर्क में अचे। हर हिकु ब्राह्मण मुस्कुराईंदो हुओ, हर हिक जे संपर्क में अचे। कोई कहिड़ो बि हुजे, कोई कहिड़ो न, कंहिंखे ॾिसी करे पंहिंजो कल्चर न छॾो। बाबा चवनि था कंहिंखे ॾिसी करे पंहिंजो कल्चर न छॾो। इहो बाबा सां प्रॉमिस करो कि असां हर हिक खे ॾिसंदे हुए, हर हिक सां मिलंदे हुए, मुस्कुराईंदे हुए मिलंदासीं। सदा शुभ भाव, बीती ॻाल्हियुनि खे भुलिजी करे सदा शुभ भाव, श्रेष्ठ भाव सां मिलंदासीं। बीती ॻाल्हियुनि खे भुलिजी वञो, नए संस्कार सभ्यता जे जीवन में ॾेखारियो। सभई हाणे ॾेखारिणो आहे, ठीकु आहे न। सभिनि चयो हाजी बाबा, इहे ॾाढो सुठो आहे। डबल फॉरनर्स मेजॉरिटी हाजी करण में ॾाढा सुठा आहिनि। सुठो आहे, भारतवासियुनि जी त हिकु मर्यादा आहे हाजी करणु। सिर्फ़ु माया खे नाजी करो बसि, ऐं आत्माउनि खे हाजी कंदा हलो। माया खे नाजी करो। अच्छा, सभिनि जन्म दिवस मनायो, गिफ्ट ॾेई छॾी, गिफ्ट वठी, क्रोध जी गिफ्ट ॾियो, कम बोलो, मीठा बोलो, धीरे बोलो जी गिफ्ट वठो। अच्छा, असां सां गॾु ॿियो बि जॻह जॻह ते सभायूं लॻल आहिनि। हितां मधुबन सां गॾु ॿियो बि अलॻि अलॻि नंढियूं नंढियूं सभायूं लॻल आहिनि। किथे नंढी सभा आहे, किथे वॾी सभा आहे। सभई ॿुधनि था, ॾिसनि था। उन्हनि खे बि बाप दादा इहे ई चईंदा आहिनि कि अॼु जे ॾींहुं तव्हां सभिनि बि सौगात ॾिनी या न। सभु चईंदा रहंदा आहिनि हाजी बाबा। सुठो आहे, परे वेठे बि जीअं साम्हूं ई ॿुधो था। छोजी साइंस वारा जो एतिरी महिनत कंदा आहिनि, महिनत त ॾाढा कंदा आहिनि, त सभिनि खां ज़्यादा फ़ाइदो ब्राह्मणनि खे ई थियणो आहे न। इन करे जॾहिं खां संगम युग आरंभ थियो आहे, तॾहिं खां ई साइंस जे साधन बि वधंदा ई रहंदा आहिनि। सतयुग में त असांजो देवता रूप में इहे साइंस सेवा कंदी, लेकिन संगम युग में बि साइंस जा साधन तव्हां ब्राह्मणनि खे मिलिया आहिनि। सेवा में बि, प्रत्यक्ष करण में बि साइंस जा साधन ॾाढा विशाल रूप सां सहयोगी ठहींदा। बाप जी प्रत्यक्षता में बि साइंस जा साधन ॾाढा विशाल रूप में सहयोगी ठहींदा। हिन करे साइंस जे निमित ठहिण वारे ॿारनि खे बि बाप दादा महिनत जी मुबारक ॾींदा आहिनि।
जो भी निमित ठहियल आहिनि साइंस जा, साइंस वारा प्रत्यक्षता में भी मदद कंदा, हाणे भी मदद करनि था, त उन्हनि खे बाबा मुबारक था ॾियनि। बाक़ी बाप दादा ॾिठई मधुबन में भी देश विदेश सां ॾाढी शोभनिक कार्ड पत्र ऐं ॿियो कंहिं द्वारा यादि प्यार भेजदा आहिनि। बाप दादा उन्हनि खे भी विशेष यादि प्यार ऐं जनम दिवस जी पदम 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 5 बार पदम गुणा मुबारक था ॾियनि। सभु ॿार बाप दादा जी नैननि जी साम्हूं ई आहिनि। सभी ॿार तव्हां माण्हुनि त सिर्फ़ु कार्ड ॾिठो, लेकिन बाप दादा ॿारनि जे भी नैननि में ॾिसंदा आहिनि, ॾाढा स्नेह सां मोकिलींदा आहिनि। हुन स्नेह सां बाप दादा स्वीकार भी कंदा आहिनि। कईअनि खे पंहिंजी अवस्थायूं भी लिखंदा आहिनि। बाप दादा चईंदा आहिनि उड़ो उड़ायो, उड़ण सां सभु ॻाल्हियूं हेठि थी वेंदियूं ऐं तव्हां ऊचे ते ऊचे बाप सां गॾु ऊचा रहिजी वेंदा। सेकेंड में स्टॉप ऐं स्टॉक शक्तियुनि जो गुणनि जो इमर्ज करो। सेकेंड में स्टॉप ऐं स्टॉक कंहिंजो स्टॉक इमर्ज करो, सर्व शक्तियुनि ऐं गुणनि जो स्टॉक इमर्ज करो। अच्छा, चारों ओर जी सर्वश्रेष्ठ ब्रह्मण आत्मायूं सदा बाप जी कंपनी में रहण वारा, बाप के कंपेनियन ठाहिण वारा स्नेही आत्माउनि खे सदा बाप जे गुणनि जे बाप खे जे गुणनि जे सागर जे साम्हूं समान बाप दादा जी श्रेष्ठ आत्मायूं सदा बाप दादा जे गुणनि जे सागर में समाइण वारा समान बाप दादा जी श्रेष्ठ आत्मायूं सदा सेकंड में बिंदी लॻाइण वारा मास्टर सिंधु स्वरूप आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं ॾाढी ॾाढी मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। नमस्ते त बाप दादा हर समय हर ॿार खे कंदा आहिनि। अॼु भी सभिनि ॿारनि खे नमस्ते भी कंदा आहिनि। अच्छा वरदान आहे, पवित्रता जी शक्तिशाली दृष्टि द्वारा सर्व प्राप्ति कराइण वारा, दुख हरदा सुख करता आहिनि। साइंस जी दवाई में अल्पकाल जी शक्ति आहे जो दुख दर्द खे समाप्त करे वेंदी आहे, लेकिन पवित्रता जी शक्ति अर्थात साइलेंस जी शक्ति में त दुआनि जी शक्ति आहे। साइलेंस जी शक्ति में त दुआनि जी शक्ति आहे। ये पवित्रता जी शक्तिशाली दृष्टि व वृत्ति सदा काल जी प्राप्ति कराइण वारी। ये पवित्रता जी शक्तिशाली दृष्टि व वृत्ति सदा काल जी प्राप्ति कराइण वारी। असां सदा काल जी प्राप्ति थींदी कंहिं बि आत्मा खे असां ईअं ॾियूं था। हिन करे असांजे जड़ चित्र जे साम्हूं ओ दयालु दया करो चईंदे दया व दुआ मांगदा आहिनि। हाणे असां जेतिरो पंहिंजी दृष्टि मन सां संकल्प द्वारा उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना शुभ संकल्प कंदासीं न, ओतिरो उहो भक्ति मार्ग में असांजे जड़ चित्रनि द्वारा अनुभव कंदा। त जॾहिं चैतन्य में अहिड़ा मास्टर दुख हरता सुख करता ठही विया आहियो, तॾहिं त भक्ति में भी असांजी पूजा थींदी आहे। स्लोगन आहे, समय जी समीपता प्रमाण सच्ची तपस्या व साधना आहे ही बेहद जो वैराग। समय जी समीपता प्रमाण सच्ची तपस्या व साधना छा आहे? हाणे बेहद जो वैरागी ठहो। बाबा चई न कल्ह साइंस जे साधन जास्ती यूज़ करे जास्ती साधना करो, इहे भी बेहद जी वैरागी ॿुधी तॾहिं इनखे बेहद जी वैरागी चइबो आहे। त बेहद जी वैरागी मतिलबु इहे न असां सभु कुझु छॾे ॾिनऊं, खाइण पीअण या कंहिंसां
सब कुछ कंदे हुए भी असांजी साधना जे लाइ कीअं साधना करणी आहे, उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे कर्म कंदे हुए सदा बाप सां गॾु, इहा सची सची तपस्या आहे, साधना आहे। अच्छा, अॼु 3 रविवार आहे। अॼु असांखे इंटरनेशनल योग दिवस 6:30 खां 7:30 इन में मास्टर पंहिंजे खे मास्टर दाता स्वरूप में सिद्ध करे सर्व आत्माउनि खे मनसा द्वारा सर्व शक्तियुनि जो दान ॾियो, वरदान ॾेई उन्हनि खे भरपूर करणु। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।